नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ڀرياسٽي में खबर ॾींदा हलूं त ڀرياسٽي में भी सॼे सिंध जियां हुकूमत जे ऐलान बाद स्कूल खोलिया विया आहिनि। उस्ताद ऐं शागिर्दनि पारां मुकमल SOPs ते पढ़ाई जो अमल जारी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो ڀرياسٽي में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी। जी नाज़रीन, हुकूमती ऐलान खां पोइ सॼे सिंध जियां ڀرياسٽي जा भी स्कूल खुली आहिनि। हिते अॼु ڀرياسٽي जे स्कूल में 9 ऐं 10 क्लास जा शागिर्द मौजूद आहिनि जेके हिते पहुता आहिनि। जॾहिं त स्कूल में शागिर्दनि जी अटेंडेंस जो रेशो तमामु घटि आहे। इन हवाले सां SOPs ते केतिरो अमल पियो थिए, शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। 6 महीननि खां जेको अॼु स्कूल खुलिया आहिनि 15 सितंबर ते स्कूल में SOPs जे तहत जेको गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे असां ॾिनो उन तहत ॿार जेके बि आया आहिनि उनखे जेको आहे मास्क पातल आहिनि, सैनिटाइज़र ॾिनो आहे, हथ धोअण जो, वाशिस, हर शइ जेको आहे उनजो सोशल डिफरेंस बि रखियो आहे ॿारनि जो। पर अटेंडेंस जेका आहे थोरी घटि आहे। इन करे कुझु ॿार ईंदा, असां त पर रखियो आहे त भई जेकॾहिं ॿार हिकिड़ा आहिनि 70 क्लास सम्झ त उन्हनि मां अधु करे 35 ॿार हिकिड़े ॾींहं ते अचनि ऐं 35 ॿिए ॾींहं ते। अहिड़े हिसाब सां उनजो 2 जेको आहे सो आहिनि सेक्शन, त उहे 2 सेक्शन हुननि जा हलंदा पिया, 35 हुननि जा, 35 हुननि जा। बाक़ी हाणे बिल्डिंग जे हवाले सां जेका बिल्डिंग डैमेज थियल आहे, पुराणी बिल्डिंग आहे, उन मंझि सॼा चापड़ कया आहिनि। हर वक़्तु असां एजुकेशन वर्क्स जा खुदारा हायर अथॉरिटी तव्हां कुझु न कुझु हिन पुराणी बिल्डिंग जे लाइ कुझु न कुझु कयो त हितां जा ॿार ई जेको आहे सो सुठे नमूने में तालीम वठनि। बाक़ी हिन पोज़ीशन में मींहनि जे करे, हर शइ जे करे सॼो स्कूल तबाह थी वियो आहे। ऐं हा डैमेज थियल किरंदा ओचितो हितां ॾिसूं था, हितां पिया किरिया, हा ॿार बि पढ़नि था। ऐं उन जे हवाले सां इहा रिस्क केरु खणी सघंदो। मां इन करे चवां गवर्नमेंट ऑफ सिंध खां असां अपील था कयूं त इहे ॿार असां किथे शिफ्ट करे कंहिं ॿियनि में कयूं। ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कंहिं ॿार जे मथां कोई चापड़ किरी पियो त उहो ॿारनि जो केरु ज़िम्मेवारु आहे। मां त इहा ज़िम्मेवारी न खणी सघंदुमि न। तंहिंजे करे मां बार बार हर चैनल जे हिसाब सां चवां थो त ख़ुदारा हिन बिल्डिंग जो कुझु कयो, ॿारनि जे मुस्तक़बिल ऐं उन्हनि जे ज़िंदगीअ जो ख़्यालु मसइलो आहे। जीअं त माशाल्लाह अॼु तक़रीबन सॼे पाकिस्तान में 200 ॾींहंनि खां पोइ तक़रीबन 6.5 महीननि खां पोइ अॼु स्कूलनि जी ओपनिंग थी आहे, जंहिंमें हुकूमती ऐलान जे मुताबिक़ क्लास 9 ऐं क्लास 10 जा जेके आहिनि से क्लास शुरू कया विया आहिनि। SOPs जे तहत असां इन्हनि में जेका अरेंजमेंट कई आहे त सभिनी ॿारनि खे असां इहो चयो आहे त SOPs जो ख़्यालु कनि, जंहिंमें हर स्टूडेंट खे मास्क लाज़मी हुजे ऐं सैनिटाइज़र वग़ैरह बि जेको आहे सो हुजे त बहितरु आहे। ऐं सोशल डिस्टेंसिंग असां क्लास में रखी आहे। शागिर्दनि खे तक़रीबन 3 खां 4 फुट जे मुफ़ासिले ते असां वेहारे ऐं क्लासिस जेके आहिनि से असां हलाए रहिया आहियूं 9 ऐं 10 क्लासिस जा। यकीनन पढ़ाई जो हर्ज थियो आहे। 6 महीना हिकिड़ो वॾो टाइम आहे। तक़रीबन असां जून जुलाई जी वेकेशन खां ई पोइ ॿार जॾहिं ईंदा आहिनि त उन्हनि में तमामु घटि जेका आहे घटिताई हूंदी आहे तालीम जी। हे त 6 महीननि जो वॾो टाइम आहे। शागिर्द तक़रीबन ॼण त तालीम खां जेको आहे सो नाशनास थी विया आहिनि। पर हाणे कोशिशि कंदासीं त असां जेको आहे सो इहे रिकवर करे सघूं, उन जी स्टडी खे रिकवर करे सघूं ऐं शागिर्दनि जी जेका पढ़ाई जो जेको सिलसिलो हुयो असां उनखे वरी जेको आहे सो बहाल करे सघूं। कोर्स जेको आहे सो रिड्यूस कयो आहे। तक़रीबन जेको आहे सो 6 खां 8 ताईं जो कोर्स जेको आहे सो उन्हनि जेको आहे सो 50% रखियो आहे। 9 10 जो 40% रखियो आहे ऐं फस्ट ईयर ऐं इंटर जो 30% कोर्स जेको आहे सो उन्हनि असांखे ॾिनो आहे। जी जी, असां वटि सॼी उहा हिकमत अमली आहे। उन जे मुताबिक़ ई असां क्लासिस हलाईंदासीं ऐं कोर्स पूरो कंदासीं। असां 4 महीननि खां पोइ स्कूल आया आहियूं। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं पहिरियां असां यको स्कूल बंदि आहे ऐं असांजी पढ़ाईअ में नुक़सानु थियो आहे ऐं असां हींअर चवंदासीं त असांजे क्लासिस हलाइनि। हींअर SOPs ते अमल कयूं था। मास्क वग़ैरह पातल आहिनि ऐं 6 3 फुट जो फ़ासिलो रखियलु आहे ऐं असां SOPs ते अमल कयूं पिया। स्कूल हींअर बंदि न थियनि, हींअर खुलिया आहिनि 5 महीननि खां पोइ ऐं स्कूल हलंदा रहनि। ऐं असां हिते असांखे ॾाढो ख़ुशी थी आहे। स्कूल असांजे खुलिया, SOPs ते अमल थिए पियो। असां सैनिटाइज़र मास्क पाए वेठा आहियूं। अच्छा जी, पहिरियों ॾींहुं तव्हां छा पढ़ियो? असां पहिरें ॾींहं ते बायोलॉजी पढ़ियो, इंग्लिश पढ़ियो आहे ऐं असां इस्लामियात पढ़ियो। जी नाज़रीन, तव्हां हिते उस्तादनि जी ऐं शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो इहो चवणु हुयो त मुसलसल 6 महीननि खां स्कूल बंदि हुजण करे हुननि जी तालीम जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। जॾहिं त
उस्तादनि पारां इहो पियो चयो वञे त समाजी विथी कराई वई आहे ऐं समाजी विथी ऐं SOPs तहत जेको आहे सो मास्क ऐं सैनिटाइज़र लॻाराए शागिर्दनि खे पढ़ाए पियो वञे। जॾहिं त शागिर्दनि जो इहो चवणु हुयो त मुसलसल 6 महीननि जे करे हिननि जी तालीम तमामु घणी मुतासिर थी आहे। जॾहिं त इन हवाले सां स्कूल जे प्रिंसिपल सां असांजी ॻाल्हि ॿोल थी, जंहिंजो चवणु हुयो त SOPs त मुकमल अमल पियो थिए। जॾहिं त भिरियासिटी जी जेका हायर सेकेंडरी स्कूल जी बिल्डिंग आहे उहा तमामु घणी ज़बून हाल आहे। जॾहिं त हिते फर्नीचर जी तमामु घणी खोट, हुकूमत पारां नोटिस वठी इन बिल्डिंग जी रिपेयर कई वञे। जॾहिं त फर्नीचर जी खोट खे पूरो कयो वञे जीअं ही हिननि मां बेचैनी ख़तमु थिए ऐं ही सुठे नमूने सां तालीम हासिल करे सघनि। कैमरा टीम सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, भिरियासिटी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।